मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक पहिरियों बर्क सुकूनी इलेक्ट्रोस्टैटिक। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बर्क सुकूनी जो तारुफ़ यानी इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टैटिक। हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन जा लर्निंग ऑब्जेक्टिव्स सिख्या जा मक़सद डिस्कस कंदासीं। तो हिन जे लर्निंग ऑब्जेक्ट्स में चवे थो, पहिरीं पॉइंट में चवे थो त डिफाइन इलेक्ट्रोस्टैटिक्स एंड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, यानी बर्क सुकूनीअ जी तारीफ़ ऐं बर्क चार्ज जे तसव्वुर जी वज़ाहत करियो। ॿी पॉइंट में चवे थो त डिस्क्राइब द मेथड्स ऑफ चार्जिंग, फ्रिक्शन, कंडक्शन एंड इंडक्शन, यानी चार्ज करण जे तरीक़े जे बारे में बयान करण जहिड़ो का रगड़ ऐं तरकीब। वाई यू स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो इलेक्ट्रोस्टैटिक्स लेस द ground work for understanding current, electricity and electrical circuits. It helps explain many phenomena such as lightning, the cleansing of clothes and the attraction of dust. यानी बर्क सुकूनी बिजलीअ जे वाकिरे ऐं बर्की सर्किट्स खे सम्झण लाइ बुनियादी ॼाण फराहम करे थो। ही केतिरनि ई शयुनि खे सम्झण में मदद करे थो, जीअं त विॼ यानी खिवण जो किरण, कपड़नि जो पाण में चिंबड़ण ऐं धूड़ यानी मिटीअ जो छिकजण। तो प्यारा ॿारो, हींअर असीं चैप्टर नंबर 14 स्टार्ट करे रहिया आहियूं ऐं उन जो नालो आहे इलेक्ट्रोस्टैटिक। हिन वीडियो में असीं इलेक्ट्रोस्टैटिक जो इंट्रोडक्शन पढ़ंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां हिन चैप्टर में डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरीं असीं ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, आम ज़िंदगीअ में तव्हां ॾिठो हूंदो त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि ॿ फूकणा आहिनि, उहे असां जेको आहे त कंहिं कपिड़े सां जेको आहे त उन्हनि खे महिटियूं था, उनखे घसायूं था। उनखां पोइ जेकॾहिं उहे ॿई फूकणा जेको आहे असां पंहिंजे वारनि जे क़रीब खणी ईंदासीं त बिना टच करण जे उहे वार जेको आहे त असांजा उभा थी वेंदा। कंहिं बि कपिड़े सां तव्हां फूकणनि खे साफ़ु कयो या उन सां रगड़ियो, रगड़ण खां पोइ पंहिंजे वारनि जे क़रीब खणी वेंदव त उहे वार उन फूकणनि खे अट्रैक्ट करण जी कोशिशि कंदा या फूकणा उन वारनि खे अट्रैक्ट करण जी कोशिशि कंदा, पाण ॾे छिकण जी कोशिशि कंदा। इन जो हिकिड़ो ॿियो बि मिसाल आहे त मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां पंहिंजे वारनि खे फणी था ॾियो ऐं फणी ॾेई करे उनखां पोइ तव्हां कंहिं कागर जा नंढा नंढा टुकड़ा करे कंहिं जॻह ते रखो ऐं वारनि ते फणी घुमाए करे उहा फणी तव्हां उन नंढनि टुकड़नि जे क़रीब खणी वेंदव त उहे नंढा जेके टुकड़ा आहिनि उहे उन फणीअ ते चिंबड़ी पवंदा। ठीकु आहे, यानी फणी जेका आहे त उहा चकमक वांगुरु कमु कंदी, उन कागज़ जे टुकड़नि खे पाण ॾांहुं छिकींदी। हिन एग्ज़ाम्पल में बि असांखे हिकिड़ी शइ कॉमन नज़र अचे थी, उहा अचे थी त हिकिड़ी शइ ॿी शइ खे पाण ॾांहुं छिके थी। हाणे इहो छिकण छाजे करे थिए थो प्यारा ॿारो? इहो थिए थो असांजो जेको आहे त चार्ज जे करे। ठीकु आहे, इलेक्ट्रोस्टैटिक जे करे। हाणे इन शइ खे असां जेको आहे त हिते डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां हिन नाले जे तरफ़ वञूं त नालो जेको आहे उहो आहे असांजो इलेक्ट्रोस्टैटिक। ठीकु आहे, हाणे इलेक्ट्रोस्टैटिक जेको आहे उहो ॿिनि लफ़्ज़नि खे मिलाए करे ठाहियो वियो आहे, बणायो वियो आहे। हिकिड़ो लफ़्ज़ आहे इलेक्ट्रो, ॿियो आहे स्टैटिक। हाणे इलेक्ट्रो जेको लफ़्ज़ आहे प्यारा ॿारो, उहो वरितो वियो आहे इलेक्ट्रॉन मां, ऐं इलेक्ट्रॉन जी माना आहे चार्ज। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ स्टैटिक लफ़्ज़ जी माना आहे रेस्ट। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं हिन ॿिन्ही लफ़्ज़नि खे पाण में मिलाए करे असां हिन जी डेफिनेशन ठाहियूं त डेफिनेशन थींदी द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज एट रेस्ट, यानी असां स्टडी कंदासीं इलेक्ट्रिकल चार्ज जी, पर जॾहिं उहा रेस्ट में हुजे, उहा आराम में हुजे, उहा सुकून में हुजे। जेकॾहिं असां किताबी डेफिनेशन जे तरफ़ हलूं त उन में चवे थो इट इज़ द ब्रांच ऑफ फिजिक्स दैट डील्स विद द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज व्हेन दे आर एट रेस्ट। चवे थो इलेक्ट्रोस्टैटिक जेका आहे इहा ब्रांच आहे फिजिक्स जी जेका तालुक़ रखे थी इलेक्ट्रिक चार्ज सां, पर जॾहिं उहे चार्जिस असां जेके आहिनि त उहे रेस्ट वारी हालत में हुजनि, आराम वारी हालत में हुजनि। उनखां बाद बि प्यारा ॿारो, हिन ब्रांच खे जेको आहे त स्टैटिक इलेक्ट्रिसिटी बि चयो वेंदो आहे। हिकु त इलेक्ट्रोस्टैटिक हिन जो नालो आहे ऐं इन खे स्टैटिक इलेक्ट्रिसिटी बि चयो वेंदो आहे। तो उनखां बाद में हींअर असीं हलूं था जेको आहे त डिस्कवरी ऑफ चार्ज जे तरफ़, त चार्ज जेको आहे त कहिड़े नमूने सां डिस्कवर थी। ठीकु आहे, यानी उनजे असां बैकग्राउंड जे तरफ़ हलूं था, उनजी हिस्ट्री जे तरफ़ हलूं था।
तो सभ खां पहिरियां जेको आहे 600 BC में हिकिड़ो ग्रीक फिलासफर हुयो जंहिंजो नालो हुयो थाल्स ऑफ मिलिटस। हाणे थाल्स ऑफ मिलिटस जेको हुयो प्यारा ॿारो उन डिस्कवर कयो त हिकिड़ी एम्बर रॉड आहे। एम्बर चयो वेंदो आहे हिकिड़ो पत्थर आहे, उनजी हिकिड़ी जेका त राड आहे, उन पत्थर जी हिकिड़ी राड आहे। जॾहिं उनखे रब्तो कयो वञे, उनखे मटियो थो वञे या रगड़ियो थो वञे कंहिंसां फर सां, ठीकु आहे, फर चइबो आहे रेशम खे। फर सां जॾहिं एम्बर खे रगड़ियो थो वञे त पोइ छा थो थिए त जेको एम्बर आहे उहो अटैक थो करे कंहिं स्मॉल जेको आहे त पीसिस ऑफ पेपर खे या स्ट्रॉ खे, ठीकु आहे। यानी हिन नोट कयो त जॾहिं असां उन एम्बर खे उन जेको आहे त पीस ऑफ स्टोन खे जेको आहे त कंहिं रेशम सां रब था कयूं, उन सां रगड़ियूं था, त उहो जेको पत्थर आहे जेको जंहिंखे असां एम्बर था चऊं, ठीकु आहे, उहो जेको आहे त कंहिं स्मॉल पीसिस ऑफ जेको आहे त पेपर्स खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट थो करे। उन खां बाद में जेको आहे त हिकिड़ो ॿियो फिलासफर आयो एंड ऑफ द 16th सेंचुरी में, जंहिंजो नालो हुयो डॉक्टर गिलबर्ट। हाणे डॉक्टर गिलबर्ट जेको हुयो प्यारा ॿारो उन इंट्रोड्यूस करायो टर्म इलेक्ट्रिसिटी। उन खां बाद में जॾहिं हिन ही टर्म इलेक्ट्रिसिटी जेको आहे त इंट्रोड्यूस करायो, इन इहो टर्म किथां कयो, ग्रीक लैंग्वेज जो हिकिड़ो वर्ड हुयो इलेक्ट्रॉन, ठीकु आहे, जंहिंजी माना ही एम्बर। इन मां जेको आहे त हिन इलेक्ट्रिसिटी जो टर्म जेको आहे त ठाहियो। उन खां बाद में प्यारा ॿारो इन खां बाद में जेको आहे त हिकिड़ो ॿियो साइंटिस्ट आयो जेको हुयो बेंजामिन फ्रैंकलिन। इन जेको आहे त छा कयो, उन चार्ज जा जेको आहे या इलेक्ट्रिसिटी जा जेको आहे त 2 काइंड्स जेको आहे मालूम कया, ठीकु आहे। त हिन चयो त इलेक्ट्रिसिटी जा जेके आहिनि त 2 काइंड्स थियनि था। उहे कहिड़ा कहिड़ा थियनि था? सभ खां पहिरियों हिन चयो त जॾहिं असां जेको आहे त एम्बर रॉड खे रब करायूं था, रगड़ायूं था, मटियूं था कंहिंसां फर सां, तॾहिं जेका इलेक्ट्रिसिटी अपीयर थिए थी उहा थिए थी काटू, ठीकु आहे, जंहिंखे असां काटू चार्ज चऊं था। उन खां बाद में ॿियो जेको हिन असां वटि इलेक्ट्रिसिटी जो टर्म अपीयर करायो, उहो करायो पॉजिटिव चार्ज, ठीकु आहे, यानी विच अपीयर्स व्हेन द ग्लास रॉड इज रब्ड विथ सिल्क। उन खां पोइ चवे थो त जॾहिं असां ग्लास रॉड खे वरी सिल्क सां जेको आहे त रब कराईंदासीं, तॾहिं जेका असांखे जेका इलेक्ट्रिसिटी मिलंदी या चार्ज मिलंदी उहा असांखे मिलंदी पॉजिटिव। यानी जेको बेंजामिन फ्रैंकलिन हो प्यारा ॿारो, उन असांखे इलेक्ट्रिसिटी जा 2 काइंड्स मालूम करे ॿुधाया, ठीकु आहे। हिकिड़ो कहिड़ो? नेगेटिव चार्ज, ॿियो पॉजिटिव चार्ज, ठीकु आहे। नेगेटिव चार्ज कॾहिं थो असांखे मिले? जॾहिं एम्बर खे असां रब करायूं था फर सां। ऐं पॉजिटिव चार्ज कॾहिं थो मिले? जॾहिं असां जेको आहे त ग्लास रॉड खे रब करायूं था सिल्क सां। तो प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी इलेक्ट्रिक चार्ज जे तरफ़, हाणे जंहिंखे असां बिजली बर्स्ट चऊं था। तो इलेक्ट्रिक चार्ज is a property of particles that causes them to attract or repel each other। चवे थो त इलेक्ट्रिक चार्ज जेका आहे उहा छा आहे? उहा हिकिड़ी पार्टिकल्स या मैटर जी जेको आहे त प्रॉपर्टी आहे, जेका छा थी करे कंहिं बि शइ खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट थी करे या रिपेल थी करे। हाणे इन जूं 2 टाइप्स आहिनि, जीअं असां ऑलरेडी डिस्कस कईसीं बेंजामिन फ्रैंकलिन वारे जेको आहे त पॉइंट में, त पॉजिटिव चार्ज बि आहे असां वटि ऐं नेगेटिव चार्ज बि आहे। उन खां पोइ चवे थो त लाइक चार्जिस आहिनि, यानी जेके असांजूं हिकु जहिड़ियूं चार्जिस आहिनि। मिसाल पॉजिटिव आहे, ॿी ॾांहुं असां पॉजिटिव खईंसीं त उहे छा कंदियूं? पाण में रिपेल कंदियूं, यानी हिक ॿिए खे धिकींदियूं, हिक ॿिए खां परे थियण जी कोशिशि कंदियूं। ऐं उन खां पोइ अनलाइक चार्जिस अट्रैक्ट। जेकॾहिं 2 जेको आहे त मुख़्तलिफ़ चार्जिस आहिनि, जीअं हिते पॉजिटिव आहे हिते नेगेटिव, त उहे पाण में छा थींदियूं? अट्रैक्ट थींदियूं, पंहिंजे तरफ़ छिकिजी ईंदियूं हिक ॿिए जी तरफ़। तो अहिड़े नमूने सां चवे थो रबिंग अ बलून ऑन योर हेयर मेक्स इट अट्रैक्ट स्मॉल बिट्स ऑफ पेपर, स्टैटिक इलेक्ट्रिसिटी। तो प्यारा ॿारो जीअं त ऑलरेडी मां तव्हांखे ही एग्जाम्पल सम्झाए आयो आहियां, त हिन में बि उहा ई थो ॻाल्हि करे त जॾहिं असां बलून्स खे जेको आहे उहे पंहिंजे हेयर सां रब कंदासीं त उहे छा कंदो? उहो जेको आहे त पीसिस ऑफ पेपर खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कंदो। हाणे इन करे छा चवंदासीं? स्टैटिक इलेक्ट्रिसिटी, ठीकु आहे। उन खां बाद में चए थो रबिंग अ प्लास्टिक कॉम ऑन ड्राई हेयर कैन अट्रैक्ट पीसिस ऑफ पेपर। यानी जॾहिं असां फणी ॾींदासीं, फणी ॾेई करे कंहिं पीसिस ऑफ पेपर जे वेझो खणी वेंदासीं, त उहो बि उहा फणी जेका आहे उन पीसिस ऑफ पेपर खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कंदी। हाणे इहो छाजे करे थो थिए? इहो चार्जिस जे करे थो थिए। हाणे जॾहिं त असांजे हेयर्स ऐं बलून जे विच में जेको आहे त डिफरेंट चार्जिस आहिनि ऐं अनलाइक चार्जिस आहिनि, तॾहिं इहे पाण में अट्रैक्ट था करनि। ऐं कॉम्ब ऐं पेपर जे विच में बि अनलाइक चार्जिस आहिनि, तॾहिं कॉम्ब जेका आहे त उहा पेपर खे अट्रैक्ट थी करे। अगरि जेकॾहिं सिमिलर चार्जिस हुजनि हा
त पोइ छा करनि हिक ॿिए खे रिपेल करनि। हा, उन खां बाद में असां वटि जेको ॿियो टॉपिक ईंदो प्यारा ॿारो उहो आहे असांजो इलेक्ट्रोस्टैटिक इंडक्शन। हाणे इलेक्ट्रोस्टैटिक इंडक्शन छा हूंदो आहे? इन में चवे थो इलेक्ट्रोस्टैटिक इंडक्शन इज अ प्रोसेस of redistributing the electric charge in a material caused by the influence of a nearby charge object without any direct contact। चवे तो इलेक्ट्रोस्टैटिक इंडक्शन जेको आहे त हिकु प्रोसेस आहे जंहिंमें जेके चार्जिस आहिनि उहे जेको आहे त रीडिस्ट्रीब्यूट थियूं थियनि मेटल्स में। हाणे छा था कयूं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिकिड़ी नेगेटिव चार्ज रॉड था खणूं ऐं उहा खणी था वञूं असां कंहिं जेको आहे त मेटल सरफेस जे वेझो, ऐं उहो जेको मेटल सरफेस आहे उन में ॿिन्ही क़िस्म जूं चार्जिस पयूं आहिनि। पोइ चए थो त स्पेयर नियर साइड बिकम्स पॉजिटिव। जेके असां जेका राड असां ॿाहिरीं खईंसीं ऐं हिन स्पेयर जे वेझो खणी वियासीं त उन हिन राड जे करे हिन राड जे तरफ़ जेके आहिनि उन स्पेयर में जेके चार्जिस अची वेंदियूं उहे असांजूं पॉजिटिव ईंदियूं, ऐं उन जे परी साइड उन खां पोइ चवे थो एट द फार साइड बिकम्स नेगेटिव, ऐं उन जे परी साइड जेको आहे त उहे नेगेटिव चार्जिस हली वेंदियूं। ठीकु आहे, छाजे करे त ही राड जेका आहे उहा बि असांजी नेगेटिव आहे ऐं हेॾां वारियूं जेके चार्ज आहिनि उहे नेगेटिव आहिनि। नेगेटिव चार्जिस पाण खे छा कंदियूं? रिपेल कंदियूं, ऐं अट्रैक्ट कहिड़ी थींदी हिन जे तरफ़? उहा पॉजिटिव थींदी। त जॾहिं असां नेगेटिव चार्ज वारी रॉड खणी वेंदासीं हिन स्पेयर जे तरफ़ जंहिंमें असांजूं ॿिन्ही क़िस्म जूं चार्जिस, यानी हीउ जेको स्पेयर आहे प्यारा ॿारो उहो असांजो न्यूट्रल आहे, यानी इन में पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्जिस जो जेको मिक़दार आहे उहो सेम आहे। तॾहिं जेको आहे त पॉजिटिव चार्जिस उहे हिक तरफ़ अची वेंदियूं ऐं नेगेटिव चार्जिस जेके आहिनि उहे ॿिए तरफ़ वेंदियूं। तो हीउ हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें असांजूं छा थियूं थियनि? चार्जिस रीडिस्ट्रीब्यूट थियनि थियूं। उन खां बाद में नेक्स्ट जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो हूंदो असांजो इलेक्ट्रोस्कोप, यानी बर्क पैमा। हाणे इन जे लाइ चवे थो एन इलेक्ट्रोस्कोप इज अ डिवाइस दैट डिटेक्ट्स इलेक्ट्रिक चार्ज। चवे थो त इलेक्ट्रोस्कोप जेको हूंदो आहे प्यारा ॿारो उहो जेको आहे हिकिड़ो डिवाइस आहे जेको असांजे उन इलेक्ट्रिक चार्जिस खे डिटेक्ट कंदो आहे, उनखे मालूम करे असांखे ॿुधाईंदो त हिन शइ में इलेक्ट्रिक चार्जिस आहिनि या न आहिनि। जेकॾहिं असां हुनजी कंडक्शन जी ॻाल्हि कयूं त चार्ज इज़ ट्रांसफर्ड बाय टचिंग। हाणे चार्ज जेके आहिनि त जॾहिं असां हुनखे टच कंदासीं, जेकॾहिं असां इन डिवाइस खे टच कंदासीं त छा थींदो? असांजी चार्जिस जेके आहिनि त उहे ट्रांसफर थींदियूं। हाणे हिन जो वर्किंग कीअं हूंदी आहे त व्हेन चार्ज द लीव्स ऑफ द इलेक्ट्रोस्कोप रिपेल ईच अदर एंड स्प्रेड अपार्ट। जॾहिं असां इलेक्ट्रोस्कोप सां का शइ टच कंदासीं ऐं उन जूं जेके चार्जिस आहिनि जेका शइ असां हुन सां टच कयूं था या जेको मेटल असां चार्ज मेटल जेको हुन सां टच कयूं था, जेकॾहिं उन जी चार्ज हिन जे चार्ज सां सेम आहे, हिकु जहिड़ी आहे, त पोइ हीउ छा थींदो? जेको आहे हिन जी जेका ही विंग्स आहिनि प्यारा ॿारो उहे स्प्रेड थींदा, उहे हिक ॿिए खां अलॻि थियण जी कोशिशि कंदा। अगरि जेकॾहिं जेको आहे त उन जूं अपोजिट चार्ज आहिनि त ही पाण में वेझो थी ईंदा। ठीकु आहे, त एग्जाम्पल में असांखे चवे थो इफ यू टच अ चार्ज्ड ऑब्जेक्ट टू द मेटल केप ऑफ इलेक्ट्रोस्कोप द लीव्स स्प्रेड आउट। जीअं ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधायो त चए थो अगरि जेकॾहिं असां हिकिड़ो चार्ज केप खणी था अचूं या चार्ज हिकिड़ो मेटल खणी था अचूं ऐं उहो इलेक्ट्रोस्कोप सां असां टच था कयूं त पोइ छा थींदा? उहे जेके हिन जा विंग्स आहिनि, हिन जा जेके लीव्स आहिनि, उहे छा थींदा? उहे स्प्रेड थींदा, उहे हिक ॿिए खां परे थींदा, ऐं असांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ जेको असां वटि मेटल आहे या हीउ जेको असां वटि ऑब्जेक्ट आहे उहो चार्ज ऑब्जेक्ट आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो असां पढ़ंदासीं कूलम्ब्स लॉ। ठीकु आहे, हाणे कूलम्ब्स लॉ छा हूंदो आहे प्यारा ॿारो? हिन में चवे थो द फोर्स बिटवीन टू चार्ज्ड ऑब्जेक्ट इज़। हाणे हिन में जेका असां ॻाल्हि कंदासीं उहा ॿिनि चार्ज जे फोर्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं। त उहे जेका चार्ज आहे यानी पॉजिटिव चार्ज आहे या पॉजिटिव नेगेटिव चार्ज आहे, उहे हिक ॿिए ते केतिरो फोर्स लॻाइनि थियूं रिपेल करण में या जेको आहे अटैक थियण में। त अहिड़े नमूने सां इन जी जेका स्टेटमेंट आहे उहा उन में चवे थो त डायरेक्टली प्रोपोर्शन टू द प्रोडक्ट ऑफ देयर चार्जिस, यानी जेको फोर्स आहे उन ॿिनि चार्जिस जे विच में उहो डायरेक्टली प्रोपोर्शन कंदी आहे उन चार्ज जे प्रोडक्ट जे, ऐं उन खां पोइ चवे थो इनवर्सली प्रोपोर्शन टू द स्क्वायर ऑफ द डिस्टेंस बिटवीन देम। ऐं उन खां पोइ इहो जेको इनवर्स आहे उहो आहे उन चार्जिस जे डिस्टेंस जे स्क्वायर जे, ऐं फार्मूलो असां वटि जेको ॾिनो वियो आहे उहो आहे F इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वायर। ठीकु आहे, ऐं एग्जाम्पल में जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त चवे थो इफ टू चार्जिस आर ब्रॉट क्लोजर द फोर्स इंक्रीजेस। जेकॾहिं असां ॿिनि चार्जिस खे पाण में वेझो करे खणी ईंदासीं, उन्हनि खे पाण में क्लोज कंदासीं त हुन ॿिन्ही जे विच में फोर्स छा थींदो? इंक्रीज थींदो। ठीकु आहे, चाहे असांजो उहे चार्जिस नेगेटिव हुजनि चाहे असांजो उहे चार्जिस पॉजिटिव हुजनि। इनशाला हिनखे असां वधीक डिटेल जॾहिं वीडियो ठाहींदासीं त हुनखे असां प्रॉपर नमूने सां जेको आहे डिस्कस कंदासीं। ठीकु आहे।
उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि जेको नेक्स्ट टॉपिक हूंदो उहो हूंदो इलेक्ट्रिक फील्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी, यानी बरकी मैदान ऐं बरकी मैदान जी शिद्दत। अगरि असां इलेक्ट्रिक फील्ड जी ॻाल्हि कयूं त चवे थो द रीजन अराउंड अ चार्ज्ड ऑब्जेक्ट वेयर इट्स फोर्स इज फेल्ट। चवे थो त अहिड़ो रीजन, अहिड़ी एरिया जंहिंमें असां कंहिं चार्ज जो जेको फोर्स आहे उहा असां एक्सपीरियंस कयूं, उहा असां महसूसु कयूं, उहा जेका रीजन आहे, उहा जेका एरिया आहे, उहा जेका फील्ड आहे, उनखे असां चऊं था इलेक्ट्रिक फील्ड। उन खां पोइ चवे थो त इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी छा आहे? चवे थो त फोर्स पर यूनिट चार्ज, यानी फोर्स जेको आहे असां उन चार्ज जो केतिरो उन पॉइंट ते महसूस था कयूं, उन फोर्स जी शिद्दत केतिरी महसूस था कयूं, उहा आहे असांजी वरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। ठीकु आहे, त इन जे लाइ असां वटि जेको फार्मूलो ॾिनो वियो आहे प्यारा ॿार, उहा आहे E इज इक्वल टू फोर्स पर यूनिट चार्ज। ठीकु आहे, a small test charge placed near a charged object will experience a force. This area is electric field. जी ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधायो त का एरिया हूंदी जंहिंमें असां कंहिं चार्ज जो फोर्स जो का एक्सपीरियंस कंदासीं, उहा एरिया छा हूंदी? असांजी इलेक्ट्रिक फील्ड हूंदी। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो नेक्स्ट जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो हूंदो असांजो इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल। हिन जी डेफिनेशन में चवे थो पोटेंशियल डिफरेंस is the work done to move a unit charge from one point to another. चवे थो त हाणे पोटेंशियल डिफरेंस चऊं या इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल चऊं, असां उहो छा हूंदो आहे त आमतौर ते जेकॾहिं असां ॾिसंदासीं पहिरियां ॿारो त नेगेटिव चार्ज जेका हूंदी आहे उहा पॉज़िटिव जे तरफ़ ईंदी आहे, पर हिते छा थो थिए, हिकिड़ी चार्ज आहे जेका असांजी पॉज़िटिव खां नेगेटिव जे तरफ़ मूव थी करे, त हिते छा थींदो, उन चार्ज ते केतिरो वर्क थींदो, केतिरो फोर्स लॻंदो, त इनखे असां चऊं था इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल। ठीकु आहे, त उन चार्ज ते जेको फोर्स लॻंदो असां उनखे असां कैलकुलेट कंदासीं, पोइ जेको आहे त उनखे कहिड़े नमूने सां कैलकुलेट कंदासीं, उनखे असां चवंदासीं V इज इक्वल टू W अपॉन Q जे फार्मूले सां। ठीकु आहे, V छा आहे? V आहे असांजो हिते वोल्ट। ऐं एग्जाम्पल में चए थो त बैटरी टर्मिनल्स हैव पोटेंशियल डिफरेंस। एग्जाम्पल 1.5 वोल्ट बैटरी मीन्स 1.5 जूल्स ऑफ वर्क पर कूलम। चवे थो त जेकॾहिं असां बैटरी जे टर्मिनल जी ॻाल्हि कयूं त उन्हनि में पोटेंशियल डिफरेंस केतिरो हूंदो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजी बैटरी आहे उन में उनजी जेका एनर्जी आहे उहा आहे 1.5 वोल्ट आहे, जीअं असां वटि बैटरी आहे। ठीकु आहे, उनजी एनर्जी 1.5 वोल्ट आहे, त इन मतिलबु छा आहे त उन बैटरीअ ते जेको चार्ज ते जेको वर्क थो थिए उहो थो थिए 1.5 जूल्स जेको आहे कम थिए थो पर कूलम जे हिसाब सां। तो उन खां बाद में प्यारा ॿारो वरी असां पढ़ंदासीं जेको आहे एप्लीकेशंस ऑफ इलेक्ट्रोस्टैटिक्स। तो इन जे लाइ चवे थो यूज़िस ऑफ इलेक्ट्रिक चार्जिस इन रियल लाइफ, त आम ज़िंदगी में असां इलेक्ट्रिक चार्जिस जो किथे किथे इस्तेमालु कयूं था। तो इन जे लाइ असांखे चए थो त फोटो कॉपियर्स यूज़ इलेक्ट्रिक चार्जिस टू अट्रैक्ट टोनर, यानी फोटो कॉपी मशीन में जेको आहे त असांजो इलेक्ट्रिक चार्जिस जो इस्तेमालु थींदो आहे। उन खां बाद में पेंट स्प्रे, जेका असां पेंट कंदा आहियूं कंहिं बि शइ खे जेको आहे त स्प्रे जो यूज़ करे। ठीकु आहे, जेको असांजो पेंट स्प्रे हूंदो आहे प्यारा ॿारो, उन में बि जेको आहे त असांजो जेके त चार्जिस हूंदियूं आहिनि। हाणे उहो पेंट जेका आहे उहा कंहिं बि भित ते कंहिं बि शइ ते उहा कीअं जेको आहे त चिंबड़े थी, छो त जेको आहे त पेंट में जेको असांजा केमिकल्स हूंदा आहिनि, अंदरि जेको कलर हूंदो आहे उनजी चार्जिस ऐं उन भिती जी चार्जिस जेके आहिनि त उहे ॿई अपोज़िट हूंदियूं आहिनि, इन करे पाण में हू जेको आहे त चिंबड़ी पवंदियूं आहिनि। ऐं उन खां बाद में चवे थो एयर प्यूरिफायर यूज़ चार्ज प्लेस टू ट्रैप डस्ट। चए थो जेको असांजो एयर प्यूरिफायर हूंदो आहे उहो बि छा कंदो आहे, उन में जॾहिं हवा गुज़रंदी आहे त हवा सां गॾु जेके असांजा जेको आहे त इम्प्योरिटीज़ हूंदियूं आहिनि, जेके डस्ट पार्टिकल्स हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे जेको आहे त एयर प्यूरिफायर छा कंदो आहे, उन्हनि खे पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे ऐं उन खां बाद में जेका डस्ट हूंदी आहे उहा उन में ट्रैप थी वेंदी आहे ऐं असांखे जेको आहे त जेको आहे हिकिड़ी प्योर हवा, प्योर एयर असांखे मिलंदी आहे। ठीकु आहे, ऐं इहा जेका डस्ट अट्रैक्ट थिए थी उहा बि छाजे करे थी थिए, चार्जिस जे करे थी थिए। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि जेको लास्ट टॉपिक हूंदो उहो हूंदो कैपेसिटर ऐं कैपेसिटेंस। त इन में चओ थो कैपेसिटर स्टोर्स इलेक्ट्रिक चार्ज एंड एनर्जी। हाणे कैपेसिटर छा हूंदो आहे प्यारा ॿारो? कैपेसिटर हिकिड़ी डिवाइस हूंदी आहे जेका इलेक्ट्रिक चार्ज खे या एनर्जीअ खे चऊं जेको आहे त स्टोर कंदी आहे पाण में। ऐं कैपेसिटेंस छा हूंदो आहे? कैपेसिटेंस हूंदो आहे द एबिलिटी टू स्टोर चार्ज पर यूनिट वोल्टेज। हाणे कैपेसिटेंस छा आहे प्यारा ॿारो? उहा एबिलिटी आहे उन डिवाइस जी त हू केतिरी चार्ज जेको आहे या वोल्टेज जेको आहे स्टोर करे थो। ऐं उनजो फार्मूलो असां वटि जेको आहे उहो आहे C इज इक्वल टू Q डिवाइड बाय V। ठीकु आहे, उन खां पोइ जेकॾहिं असां एग्जाम्पल जे तरफ़ हलंदासीं प्यारा ॿारो, त एग्जाम्पल में चवे थो त इन फ्लैश कैमरा द कैपेसिटर स्टोर्स एनर्जी एंड रिलीज़ इट क्विकली
टू मेक अ ब्राइट फ्लैश। चओ त जॾहिं असां कैमरा इस्तेमालु कंदा आहियूं उनजी जॾहिं फ्लैश असां इस्तेमालु कंदा आहियूं त छा थींदो आहे उन कैमरा में कैपेसिटर मौजूदु हूंदो आहे, उहो उन एनर्जीअ खे पहिरियों स्टोर कंदो आहे, उन खां पोइ क्विकली जेको आहे त उन एनर्जीअ खे रिलीज़ कंदो आहे, तॾहिं जेको आहे त उन कैमरा जी जेका फ्लैश आहे उहा ॿरंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां कैपेसिटर्स जे तरफ़ हलंदासीं त कैपेसिटर में असांखे जेको आहे त उन जूं कॉम्बिनेशन्स मिलंदियूं ऐं उहे हूंदियूं आहिनि ॿिनि क़िस्मनि जूं कॉम्बिनेशन। हिकिड़ी हूंदी आहे असां वटि सीरीज़ कॉम्बिनेशन ऐं ॿी हूंदी आहे असां वटि पैरेलल कॉम्बिनेशन। ठीकु आहे। हाणे सीरीज़ कॉम्बिनेशन में जॾहिं असां कैपेसिटर रखंदासीं त पोइ उनजी जेका एनर्जी आहे उनजी जेका एबिलिटी आहे उहा कीअं मालूम कंदासीं, उनजे लाइ असां वटि हीउ फार्मूलो हूंदो, यानी 1/c = 1/c1 + 1/c2 + 1/c3। ऐं उन खां पोइ पैरेलल जॾहिं असां कैपेसिटर खणंदासीं तॾहिं असां जेको आहे त उनजी जेका एनर्जी आहे या उनजी जेका कैपेसिटेंस आहे उहा कीअं मालूम कंदासीं, उहा कंदासीं असां c = c1 + c2 + c3 जे फार्मूले सां। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठी नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।